खबरनी अपडेट जो सिलसिलो जारी है। अहम खबर पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त वज़ीर आज़म इमरान खान जी धमकिन वाले बयान में अंदाजो लगाए सघिजे थो त हू वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। सख में तकरीब के खिताब कंदे सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त ॿाहिरां अची शामिल थियल समूरा माण्हू हुकुमरान जमात PTI के तेजी से छे वापस वही रहा आहिनि। अहम खबर अवां खे ॾेई रहिया आहियूं नाज़रीन। सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त वज़ीर आज़म इमरान खान जी धमकिन वाले बयान ते अंदाजो लगाए सघिजे थो त हू वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। सखर में तकरीब के खिताब कंदे सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त ॿाहिरां अची शामिल थियल समूरा माण्हू हुकुमरान जमात PTI के तेजी से छे वापस वही रहा आहिनि। हुन चयो त मुल्क में हुकूमत नाले का भी शइ मौजूद नाहे। हुकुमरान बिना लगाम वाले घोड़े जिया हली रहा आहिनि, जंहिं करे मुल्की हालतूं हद खां वधीक खराब थी चुकियूं आहिनि। PP अगवान चयो त हुकुमराननि जी नाअहलीअ सबब मुल्क हिक खां पोइ ॿिए बहरान जो वर चढ़ी वियो आहे। सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त पीपल्स पार्टी चाहे थी त जमहूरी हुकूमतूं भले पंहिंजो मुद्दो पूरो कनि, पर हुकुमराननि जो रवैयो सियासी नाहे। अवां खे अहम खबर बाबत आगाह करे आहियूं। सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त पीपल्स पार्टी चाहे थी त जमहूरी हुकूमतूं भले पंहिंजो मुद्दो पूरो कनि, पर हुकुमराननि जो रवैयो सियासी नाहे। अवां खे अहम खबर ॾेई रहिया आहियूं। हुन चयो त मुल्क में हुकूमत नाले का भी शइ मौजूद नाहे। हुकुमरान बिना लगाम वाले घोड़े जिया हली रहा आहिनि, जंहिं करे मुल्की हालतूं हद खां वधीक खराब थी चुकियूं आहिनि। PP अगवान चयो त हुकुमराननि जी नाअहलीअ सबब मुल्क हिक खां पोइ ॿिए बहरान जे वर चढ़ी रहियो आहे। सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त पीपल्स पार्टी चाहे थी त जमहूरी हुकूमतूं भली पंहिंजो मुद्दो पूरो कनि। पीपल्स पार्टी के सीनियर अगवान सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त वज़ीर आज़म इमरान खान जी धमकिन वाले बयान में अंदाजो लगाए सघिजे थो त हू वाइड़ाइप जो शिकार थी वियो आहे। सखर में तकरीब के खिताब कंदे सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त ॿाहिरां अची शामिल थियल समूरा माण्हू हुकुमरान जमात PTI के तेजी से छे वापस वही रहा आहिनि। हुन चयो आहे त मुल्क में हुकूमत नाले का भी शइ मौजूद नाहे। हुकुमरान बिना लगाम वाले घोड़े जिया हली रहा आहिनि। अवां खे अहम खबर बाबत आगाह करे रहिया आहियूं। जंहिं करे मुल्की हालतूं हद खां वधीक खराब थी चुकियूं आहिनि। PP अगवान चयो त हुकुमराननि जी नाअहलीअ सबब मुल्क हिक खां पोइ ॿिए बहरान जे वर चढ़ी रहियो आहे।